ख़ासि करे दीनी तइलीम जे लाइ मदरसो आहे हिते असां बनात जो मदरसो जंहिंमें वञनि थियूं पढ़ण जे लाइ ऐं ॿियूं जेको आहे स्कूल में या असांजी जेके फीमेल टीचर्स आहिनि उन्हनि खे कुझु ओबास छोकिरा आहिनि जेके हिरासत कनि था। अॻु में बि इहो 2-3 दफ़ा मसइलो थियो हो जंहिं लाइ चेयरमैन खे चयोसीं जॾहिं वरी मार्च थी थिए त वरी उहे साॻिया माण्हू हरकत में अची ऐं तमामु घणो तंग था कनि असांजी नियाणियूं। कुझु छोकिरियूं अहिड़ियूं बि आहिनि जिन शिकायत कई आहे। असांखे कुझु ॿियनि माण्हुनि खे चयो आहे नाज़ वधि में वधि इज़त करणु वेठो थियनि पोइ करे जे मुंहिंजे चवणु मञे त बिस्मिल्लाह न मञे त हुन खां छा कंदुसि असीं जो हर को पंहिंजे घर खे पहिरें पाण हिदायत कर बाबा इहो कमु आहे गल्स में तूं गेट में वञ तूं मर्द आहे तोखे ॾाढो मना आहे नथी पाण वसायूं था पाण वठी था अचूं ये ॿियार अहिड़ी का एक्टिविटी स्कूल जे ॿाहिरि ध्यानु रखी नथो। ॿिए नंबर ते तव्हां जेको पॉइंट ॿुधाई त जेके मेल स्टाफ फीमेल गर्ल्स हाई अपॉइंट थियल आहिनि। अच्छा इन जो ऐं ॿियो इहो त औलाद वांगुरु जेको थो ॿारनि खे पढ़ाईंदो ऐं पाण हिकिड़ो उस्ताद आहियां। ठीकु आहे तव्हां हुन ॻाल्हि खे सम्झी सघां थो त उस्ताद जेको थो इहे इन में सभिनि जो कोन्हे स्टाफ जो कोन्हे। अच्छा फीमेल स्टाफ मुंहिंजो हिते